मेहड़ में वधीक ॿ रोड हादसा, हिक मासूर समेत ॿ ॼणा ज़ख़्मी, तालक अस्पताल बाद लाड़काणो मुंतकिल। मेहड़ इंडस हाईवे डिग्री कॉलेज भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि माज़ूर पोरियत गुलज़ार चिंजणी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मक़ामी माण्हुनि खणी तालक अस्पताल पहुचायो, जॾहिं त कार ड्राइवर कार छॾे फरार थी वियो। मेहड़ भरिसां आघामाणी में ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि नौजवान आफ्ताब लाखिर सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे वारिस लाड़काणो अस्पताल खणाए विया, जंहिंजी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। यादि रहे त मेहड़ ऐं आसपास जे इलाइक़नि में अॼु मुख़्तलिफ़ रोड हादसनि सबबि हिक नींगर फोत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां इंडस हाईवे ते हादसनि जो ज़िम्मेवार मोटरवे ऐं मेहड़ पुलिस खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। शहरियुनि ऐं सिविल सोसाइटी पारां इंडस हाईवे ते रूट ते अमल न थियण, दुकानदारनि, होटलुनि ऐं शहरियुनि पारां गैर क़ानूनी कब्ज़ा करण समेत नौजवाननि जी वन व्हीलिंग कंदड़नि ख़िलाफ़ मोटरवे ऐं मेहड़ पुलिस समेत इंतज़ामिया को तहरुक न वरितो आहे, जंहिं सबबि हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि।